आबदा परवीन जो जन्म लाड़काने शहर जे अली गोहर पाड़े में एक रागी घराणे में 20 अप्रैल सन 1956 ईस्वी ते थियो। संदसि वालिद मास्टर गुलाम हैदर लाड़काने में मौसीक़ी जी तरबियत जो एक स्कूल हलाईंदो हो ऐं पाण बि एक सुरीलो रागी हो। संदसि वालिदा मुमताज़ बेगम बि गाईंदी हुई। संदसि माइट लाड़काने खां लॾ पलाण करे मुख़्तलिफ़ शहरनि में रिहाइश इख्तियार कंदा रहिया ऐं हू ख़ैरपुर, सखर, मटियारी ऐं आख़िर में हैदराबाद अची रहिया, जिते 1972 में हिकु म्यूज़िक प्रोग्राम में हैदराबाद रेडियो जे म्यूज़िक प्रोड्यूसर गुलाम हुसैन शेख खेसि ॿुधो ऐं रेडियो ते ॻाइण जी दावत ॾिनी। हिन मौसीक़ी जी इब्तिदाई सिखिया त पंहिंजे वालिद खां वरिती, पर पोइ लाड़काने में उस्ताद मेहर अली ख़ान खां मौसीक़ी जी सिखिया वरिताईं। मौसीक़ी में संदसि रहबरी उन वक़्त जे म्यूज़िक उस्तादनि उस्ताद मोहम्मद जुम्मन, उस्ताद नयाज़ हुसैन, उस्ताद सलामत अली ख़ान ऐं मास्टर मोहम्मद इब्राहिम कई ऐं नामियारो ब्रॉडकास्टर अल्लाह बख्श बुखारी बि मथसि ॾाढो महिरबान हो। टिनी गॾिजी संदसि हर लिहाज़ खां तरबियत कई ऐं इन तरबियत में वॾे में वॾो हथु शेख गुलाम हुसैन जो हो, जंहिं संदसि उचार ऐं अदायगी सवारण में जतन कया। सभ खां पहिरीं 1972 में हिन रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोग्राम शौक़िया ॻाईंदड़ में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। रेडियो ते पाण जेको पहिरियों कलाम रिकॉर्ड कराई उन जा ॿोल तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विदा, जंहिंजो शाइर अब्दुल गफ़ूर मफ़्तून हुमायूनी हो। इन खां सिवा हिन साहिब ॾिने फारूक़ी जो कलाम पिणु रिकॉर्ड कयो, जंहिंजा ॿोल हुआ मन घुरे मुश्ताक़ सां जीअरे जुदायूं की मकर। हूअ रेडियो वसीले थोरे ई वक़्त में तमामु घणी मशहूर थी वई ऐं हिन जी पुख़्तगी में शेख साहब अहम किरदारु अदा कयो ऐं आबदा खे उन जी मंज़िल ताईं रसायो। शेख साहब अॻिते हली 1975 ईस्वी में आबदा सां शादी कई, जेका संदसि ॿी घरवारी हुई। बकोल शेख साहब आबदा उहा पहिरीं सिंधी ॻाइणी आहे जंहिं ॻाइण में मर्दाणो अंदाज़ रखियो आहे। आबदा पहिरीं औरत ॻाइणी आहे जंहिंमें फ़नी पुख़्तगी आहे। हुन गज़ल ऐं काफ़ीअ जी गायकी जे फॉर्मेट खे मिलायो आहे। इहो फॉर्मेट अॼु ताईं कंहिं बि सिंधी ॻाइणी या ॻाइणे वटि न आहे। तंहिंखां सवाइ हुनखे स्टेज क्राफ्ट यानी स्टेज ते ॻाइण जो वॾो ढंग अचे थो। हूअ जॾहिं ॻाईंदी आहे त हर ॿुधंदड़ ईअं महसूसु कंदो आहे त ॼण आबदा संदसि लाइ पई ॻाए। आबदा जॾहिं स्टेज ते ॻाईंदी हुई त शेख गुलाम हुसैन खेसि इशारनि वसीले हिदायतूं ॾींदो हो ऐं ॻाइण खां पोइ खेसि ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि जो ॿुधाईंदो हो ऐं संदसि बहितरी लाइ महिनत कंदो हो। ऐं अॼु आबदा वटि जेको कुझु आहे उहो शेख गुलाम हुसैन जो ॾिनल आहे। आबदा रेडियो ते गीत, गज़ल ऐं काफ़ी ॻाइण सां अॻिते हली सूफ़ी बुज़ुर्गनि जी कलाम ॻाइण ते ध्यानु ॾिनो ऐं दरगाहनि ते ॻाइजंदड़ कलामनि खे ॻाइणु शुरू कयाईं। आबदा परवीन हिन वक़्तु इस्लामाबाद में रहे थी। हूअ 1996 में पंहिंजे मुड़ुसु शेख गुलाम हुसैन जे लाॾाणे खां पोइ कराची छॾे ॿारनि समेत इस्लामाबाद हली वई। हिन खे हिकु पुटु सारंग लतीफ़ ऐं 2 नियाणियूं सिंधु ऐं पिरे आहिनि। संदसि औलाद खे बि फ़न सां दिलचस्पी आहे। सारंग लतीफ़ खे ॻाइण ऐं नचण सां दिलचस्पी आहे ऐं हुन 5 सालनि जी ॼमार में हिकु तक़रीब में नची इनाम हासिलु कयो हो, जॾहिं त संदसि हिकु नियाणी खे वरी पेंटिंग ठाहिण सां दिलचस्पी आहे। आबदा परवीन उहा ॻाइणी आहे जंहिं जेको बि नगमो ॻायो उहो मक़बूल थी वियो। संदसि शाइरीअ जी चूंड उम्दा ऐं धुन सुरीली हूंदी आहे। आबदा परवीन घणे भाङे सूफ़ी बुज़ुर्गनि खे ॻायो आहे। इन्हनि मां शाह अब्दुल लतीफ़ बिटाईअ खे सभिनी खां वधीक ॻायो अथसि। इन खां सवाइ सचल सरमस्त, बुल्ले शाह, बाबा फ़रीद, ताजल बेवस, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, मखदूम तालिबुल मौला ऐं केतिरनि ई सूफ़ी ऐं नीम सूफ़ी शाइरनि खे बि ॻायो अथसि। हैदराबाद रेडियो स्टेशन तां शाह जे कुझु वायनि खे उर्दू तर्जुमे सां बि रिकॉर्ड कयो वियो। सिंधीअ में उस्ताद मोहम्मद जुम्मन ऐं आबदा परवीन उर्दूअ में सुरैया हैदराबादी तर्जुमो करे ॻायो। संदसि आवाज़ में हैदराबाद रेडियो स्टेशन ते सिंधी ऐं सराइकीअ सां गॾु केतिरा उर्दू नगमा बि रिकॉर्ड कया विया हुआ। संदसि उर्दू नगमो उस्ताद नियाज़ हुसैन जी मौसीक़ीअ में, आरज़ू लखनवीअ जी शाइरीअ में, घुंघरू बाजे छनन छनन ॾाढो मक़बूल थियो। आबदा परवीन खे मुल्की सतह ते मञराइण में टेलीविज़न जो वॾो हथु आहे। 1979 में PTV ते मुमताज़ मिर्ज़ा प्रोग्राम सिंध सिंगार में खेसि मुतारिफ़ करायो। PTV ते संदसि आवाज़ में 1986 में सुल्ताना सिद्दीकी, संदसि घड़ोली
उर्दू प्रोग्राम आवाज़ व अंदाज़ लाइ रिकॉर्ड कई त उहा मुल्क जे कुंड कुर्छ में पहुची वई ऐं ॿिया जेके संदसि आवाज़ में उर्दू गज़ल नशर थिया उन्हनि मां ख़ासि करे नासिर काज़मीअ जो संदसि ही गज़ल सुञाणप बणिजी वियो, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। उहो कैसेटनि जी दुनिया में बि महान ॻाइणी बणिजी वई। सरकारी तौरु अवामी महफ़िलनि में खेसि घुराइणु एज़ाज़ु सम्झियो वेंदो आहे। सूफ़ी बुज़ुर्गनि जे मेलनि ते ॻाइण खां सवाइ पाण हुकूमत जे सक़ाफ़त खाते जी महफ़िलनि जो हिकु लाज़मी हिसो बणिजी वई। संदसि हिकु सिंधी फिल्म धरती लाइ कुंवार जा 8 नगमा ॻाया। हिन मोहम्मद यूसुफ सां गॾु दो गाना बि ॻाया। संदसि ॻायल नगमनि जी शाइरी इमदाद हुसैनी, अब्दुल करीम गदाई ऐं शेख अयाज़ जी हुई। हिन जग मशहूर सूफ़ी शाइर मौलाना रूमी बाबति लंडन में ठहंदड़ फिल्म लाइ बि ॻायो हो। हूअ सिंधीअ खां सवाइ उर्दू, सराइकी ऐं पंजाबी में बि बहितरीन उच्चारण सां ॻाए थी। संदसि लफ़्ज़नि जी अदायगी चिटी हुअण सां ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ खे झुमाए ऐं मस्तु करे छॾींदी आहे। सन 2000 में अमरीका जे शहर न्यूयॉर्क जे हिकु पार्क में लॻभॻि 1 लख माण्हू जॾहिं आबदा परवीन खे ॿुधी रहिया हुआ त उते ॿुधंदे ॿुधंदे अंग्रेज़ उथी नचण लॻा ऐं मथनि वजदानी कैफ़ियत तारी थियण सबबि उहे नचंदे नचंदे बेहोश थियण लॻा हुआ। आबदा दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो, जिन में अमरीका, इंग्लिस्तान, फ्रांस, मराकश, हॉलैंड, जापान, जर्मनी, कैनेडा, हिंदुस्तान, तंज़ानिया सर फ़हरिस्त आहिनि। खेसि केतिरा ई मञता अवार्ड बि मिलिया आहिनि। एसि ताईं जो पाण फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो करे ऐलान कयाई त हाणे शाह लतीफ़ एवार्ड मूंखे ॾियण बदिरां ॿियनि फ़नकारनि खे ॾिनो वञे त जीअं उन्हनि जी बि मञता थिए। खेसि ॿियनि अवार्डनि में 1980 में सचल सरमस्त अवार्ड ऐं 1980 में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन पारां सोहणी अवार्ड, 82 में पाकिस्तान सरकार पारां प्राइड ऑफ परफॉर्मेंस अवार्ड ऐं सन 2005 में सितारा इम्तियाज़ शामिल आहिनि। खेसि राग जी राणी, उम्मे कुलसुम ऐं मारुईअ जा लक़ब बि मिलियल आहिनि। आबदा परवीन जा ॻायल कुझु मशहूरु कलाम हे आहिनि: तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो, परचन शाल पवार, यार दी गडोली, रोंदे उमर निभाई, कीअं रिजायां तोखे कीअं परचायां, गुम चरखड़ा सायां दा, मूं जॾहिं को ॾीओ जलायो आ, दामन लॻियां मौला हिन जनम हुन जनम, सिंध मुंहिंजी अमा, किथे मेहर अली किथे तेरी सना।